खबरदार अल्लाह फरमायो खबरदार या खबरदार तद फरमायो वयो जद पंहिंजे प्यारनि जो शान बयान फरमायई छो उहे ॾिसण में असां जहिड़ा असां भी इंसान हो भी इंसान असां के भी बक्यूं उन्हनि खे भी असां के बकन उन्हनि खे भी बकन असां वांगुरु खाइनि असां वांगुरु घुमनि असां वांगुरु रहनि पर हुननि जो कमु ॿियो असां जो कमु ॿियो ॾींहुं राति हिननि खे रब यादि आहे ओ इहे मुंहिंजा बाना थी इहे मुंहिंजा प्यारा थी उथे वेठे घुमे फिरे मां रब खे यादि कनि मूंखे सॾनि इन्हनि जूं दुआऊं क़बूल ई क़बूल सुभान अल्लाह मददगार हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी बादशाह वट बगदाद में हिकड़ो वडो अमीर माण्हू हूंदो हो उन जो हिकड़ो पुत्र हो अल्लाह कहिड़ी उनखे बीमारी थी पर छोकरो सुकी हीअं थी हेलो समझे लो पैसे वाले माण्हू घटि कयूं इलाज जॾहिं न लॻो पोइ चई त हाणे आख़िरी दर बचो आहे दुआऊं बि घणियूं घणियूं महबूब सुबानी जी दुआ कराए अची अर्ज़ कयईं साईं मुंहिंजी दावत बि क़बूल कंदव इलाज कयईं पाण क़बूल कयो शाम जो आया हाणे मानियूं धाॼूं नंगर दाफ़तूं हुजनि पंहिंजे आया हुन टोकरे में पुटड़ो विझी अची टोकरे में अञा खोलियो न हुई त पीरनि जे पीर हीअं मुराक़बो करे करे सम्झी विया त छा खणी आयो आहे ऐं ॾिसी फरमाइश त मथे खण हीअं जो पुड़ खणे हीअं जो छोकिरे ते तवजह कयो बीमारी चपत सुभान अल्लाह त वरी अचां पंहिंजे मुर्शिद गरीब खे अबाए जेके पहिरियों काजा वेठा आहिनि ए सलमान चांडू गाला में गुणे पिया था ओयो बेटा इन्हें के खणी आयो हो न बाबो दरगाह ते रेल में विझी खणी आयो घुमी न सकंदो दरगाह मशहूर शरीफ तो कुले ते खणी आयो उस रात दरगाह ते टिके दुआ मशहूर वाले साईं सुबह जो पेरन ते स्टेशन ते आयो सुभान अल्लाह मददगार ये थी वली सगुरा इते एकड़ी बी गाल तो बुधाए उस्ताद जालमंद बैठो आ तहां जे कोठ जो आ तहां जे पाड़े जो बेहद ना है ना ये जना दरगाह शरीफ ते जवानी में आयो हो भित ठाइण इनजे सामू तो बुधाया मशहूर वाला साईं आया त मथों लहे पियो हे टंग ये पाण ही नाकन ते खणी न सकंदो खणी मथे कंदो या खणी लाहींदो उन मल हे बिला थई पाण फरमाइश छा थियो थी जे साईं या टंग पाण ही मथे न चढ़दी आ खणी लाहींदो आया या खणी चाड़ींदो आया मशहूर वाला साईं फरमाइश को मासा भी गाल न कई सुभान अल्लाह डॉक्टर साईं हुकूमत कंदा बादशाही अल्लाह फरमाए तो मददगार मासा भी गाल न कई थी जे साईं डॉक्टर सजण दे साईं नाले बिना से वठी विया देखारिया पाणो डॉक्टर छा कंदो सुभान अल्लाह न दवा न हथ खणी दुआ इरादो हुन जो हथ रखी फरमायो समुंड विधोसे से तकलीफ केड़ी ही आज़ार केड़ो हो गाल केड़ी खबर काने समुंड विधोसे से वो सजो री कम करे रात जो सुतो सुबह जो उठो वो री जो कोनी वरी वा तकलीफ एकड़े अल्लाह वारे वट वियो साईं पैसड़ा थिया हिन चवा दो वापार ते वञा मागे दस त सही त वञा या न वञा उन इस्तिखारो कयो हिकड़ो अमल थींदो आ वो अमल कयई उन में ॾिठई त हिन खे नुक़सान आ सुबह जो चयई न वञ जाए नुक़सान पवंदुई हाणे हे छा करे पैसा भी हुया वापार भी करणो हो पंधड़ो करे बगदाद शरीफ पहुतो पीरन जे पीर वट पहुतो सुभान अल्लाह कलम जी गाल तो क्या है हाँ पहुतो अर्ज कयई साईं वापार करण थो वञा कादे वञा या न वञा फरमाइश त तरसी पर सुबह को बेपरी ताईं मोकल न ॾिनऊंसि बेपरी नमाज़ पढ़ी फरमाइश त वञ वियो हलियो वॾो वापार करे वॾा पैसा कमाए हाणे काफ़िलो मोटियो थो अचे मंज़िलूं हणंदो रस्ते में ख़्वाब ॾिठई त दादूअ भरिसां पहुतो
मिसाल डेंजर एरिया ख़्वाब ॾिसे थो त उते पहुता आहियूं पोइ उते मां धाड़ेलनि हमलो कयो आहे हिन ते काफ़िले ते सभिनी खे मारनि था पैसा बि फुरनि था हिकिड़ो धाड़ेल जो आयो हे वरी पैसनि खे न पियो छॾे पैसा सभिनी खां फुरीदा फुरीदा अचनि था हिन खे चयऊं हाणे सॼी मूड़ी इहा ई पैसनि खे चिंबड़ी पियो हुन चयो छॾे नथो ॾे डज़ जो ताईं त भउ में अखि खुली पियसि ॾिसे त सुभान अल्लाह न को धाड़ेल न को फोरू न को उहा ॻाल्हि सभु सलामत आहियूं काफ़िलो ई सलामत आहे रब जा शुक्र कयईं हाणे मोटी आयो पंहिंजे मुल्क सुबुह जो उन फ़क़ीर ॾे वियो जंहिं रोकियोसि उनखे चयईं साईं तो मूंखे रोकियो हो पर मां वयुमि हेॾा पैसा कमाए आयुमि हुन खिली ॾिनो चई ख़्वाब ॾिठो ई ख़्वाब ॾिठो ई चइसि ख़्वाब ॾिठो कहिड़ो ॾिठो ई चई धाड़ेलनि हमलो कयो आहे त मां पैसा नथो ॾियां त मूंखे तरार हणी मारे विधो अथई चई इहो सचो इहो तुंहिंजे ज़िंदगी में हो पर इहो पीरनि जे पीर जी मंज़िल आहे तूं दर ते वयसि सुबुह खां ॿे ॾींहं ताईं रब खे इलाज कयईं त मुंहिंजे दर ते आयो आहे इहा कमु थिए पर ख़्वाब में थिए सुभान अल्लाह कलम रब्बानी हथ वलियां दे कलम रब्बानी हथ वलियां दे वली लिखन जो दिल भावे ओ रब उन्हानू ताकत बख्शी लिखे लेख मिटावे सुभान अल्लाह या त पीरनि जे पीर साईं जी ॻाल्हि आहे हज़रत महबूब सुबानी जी ॻाल्हि आहे सिक वारा मञनि था ईमान वारा मञनि था रब जे प्यारनि जा मुरीद मञनि था पर असांखे अहिड़ा मिसाल मशहूरनि वारो साईं अखियुनि सां ॾेखारे वियो सुभान अल्लाह महबूब ॾेखारे वियो महबूब जा बचड़ा ॾेखारे वियो दरगाह मशहूर शरीफ़ ते हाफ़िज़ क़ुरान जो लाड़काणे पढ़ाईंदो डॉक्टरनि जे पासे ॾे डॉक्टरनि जा सेंटर हा न्याणी बीमार थी पियसि पर अहिड़ी बीमार थी पई डॉक्टरनि मुफ़्त में दवा कयोसि जो उते पेशमा में न फी वठनि न दवा जा पैसा वठनि पर न्याणी ख़तमु हिकिड़े ॾींहुं डॉक्टरनि चयुसि त साईं अमेरिका इलाज कराईंदे हाफ़िज़ साहब हिन जो इलाज कोन्हे को पीर फ़क़ीर अथई त वञी हाणे जांच असां मुंहिंजो वस कयो आहे सिद्धो न्याणी खे रक्षे में दरगाह शरीफ़ ते खणी सुभान अल्लाह हेॾो रोज़ो शरीफ़ आहे अल्लाह जी कुदरत हे बि जीअं आयो साईं नाले बिना साईं जोनी महिल जीप मां लहनि पिया न्याणी खणी साईं नाले बिना साईं पाछा जीप थोरो साथ अची पेरनि में रखियईंसि हाणे उहो ख़तम ई मुंहिंजा पोयां पसा साईं नाले बिना साईं बीह रहिया बीही ॾिसी फरमायूं ओ हाफ़िज़ क़ुरान जा हे तुंहिंजी न हुई पर साईं खे अर्ज़ तो कयां त वठी ॾेई सुभान अल्लाह अर्ज़ तो कयां त वठी ॾेई रोज़ ॾे मोह करे चई साईं हिन दर तो ख़ाली न मिटो को दुआ घुरे सोना उनखे अलाए कान दवा लगी बची सुभान अल्लाह बादशाहनि जा दरबारी वॾेरनि जा दरबारी उन्हनि खां इक़्तिदार फुरिजी वञे या मरी वञनि त उन्हनि जा दरबार ई छॾे वञनि पर अल्लाह वारा जॾहिं दुनिया छॾनि त उन्हनि जे मज़ारनि ते रोशनियूं कनि अगरबत्तियूं ॿारनि हाज़िरियूं ॾियनि मुंहिंजा सोना छो त अल्लाह वारा ज़िंदा आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ज़िंदा आहिनि उन्हनि जूं करामतूं ज़िंदा आहिनि उन्हनि जा फरमान ज़िंदा आहिनि उन्हनि जो जेको आहे फैज़ ज़िंदा आहे उन्हनि जी रोशन कयल हक़ जी शमो ज़िंदा आहे इहो अल्लाह वारनि जो शान हिकिड़नि खे वरी शिरक लॻंदो न वञो मदीने जे साईं जी हाज़िरी खां रोकींदा आहिनि बाक़ी छा थियो सीरत पढ़ी ॾिस हज़रत सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत बिलाल ॿुधो थी मदीने जे साईं जो गुलाम हिकिड़े भेरे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल छा कंदो आहे मां बेश्त में तुंहिंजे खुड़नि जो आवाज़ अॻियां ॿुधां थो सुभान अल्लाह हाणे मदीने जो साईं जो बेश्त में हुन जो आवाज़ खुड़नि जो अॻियां ॿुधे त बेइज़्ती आहे न अदा न थियो न बेइज़्ती आहे
या खबर हो जाई जेसी ताई मदीने जा साईं दाखिल न थींदा तो वेंदो ई जेस ताई बेश्त जो इफ्तिताह महबूब न कंदा अल्लाह साईं के बेश्त में नबी के ही न चली तो हजरत बिलाल अग में किए पियो सोचण जड़ी ॻाल्हि मदीने जे साईं को में जन बेश्त में कोई न वेंदो तो ॿुध जाए आका जो शान महबूबन फरमायो मां जॾहिं बेश्त में वेंदुसि त जंहिं ॾाचीअ ते हिकु सवारी कंदा क़स्मा ते इन्ही ते सवार हूंदुसि यानी महबूब जी ॾाची जे बेश्त में सुभान अल्लाह उहद जबल पत्थर आ महबूबन सां प्यार अथसि पाण फरमायूं त इहो मां सां प्यार थो करे इहो बि बेश्त लॻो पोइ जेकॾहिं ॾाची मुबारक प्यार करे उहा बेश्त वञे पत्थर प्यार कनि उहे बेश्त वञनि त तूं मदीने जे साईं सां प्यार कंदे त काॾे वेंदे सुभान अल्लाह बेश्त बेश्त हाणे हज़रत बिलाल जे खुड़ीअ जो आवाज़ तूं उन जो ॿुधंदे जेको अॻियां हल महबूब ॾाची ते ॾाची जी बहार गुलामनि वांगुरु बिलाल पकड़ियूं अॻियां हल सुभान अल्लाह हलंदो महबूब जे ॾाची जूं बहारूं पकड़ी पर हलंदो अॻियां सरकार वटा बिलाल तुंहिंजे खुड़ियुनि जो आवाज़ आहे चए मां जंहिं महिल बि वज़ू कंदो आहियां त बरक़त सुभान अल्लाह जेकॾहिं ॿिनि रकातुनि वज़ू करे नफ़िल पढ़ण ते इहो दर्जो आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़जे त छा सुभान अल्लाह हां मिलंदो या न मिलंदो खण बरोज को हथ त पढ़ सां 5 ई वक़्त इंशाअल्लाह न इहो बस थोड़ी आती है भी घणा ढरा थी आए थे देख न सही असा को सही वकड़ नाल फासा है बाबा मां भलो दस जाए तो मिठा मंजा भा मंजा छा भी थे तू नमाज न छत नमाज जे टाइम ते केर भी चई चो हल हिन वाला मां सब पंज रब के सुनाने है तो के न तो सुना मां उनी जो बानो आया भले ऐबदार हो जा गुनाहगार हो जा उन जो आया उम्मती जे महबूब जो आया वजू करे नमाज पढ़ लख महीना ने तो मुला थिया चो हलड़े तो क्या क्यों ना ॾिसण वारियूं मां सरकार जो गुलाम सलाह वणई थी आ सची सुभान अल्लाह तो सही घणा खण नहीं 4-5 ना हाथ दा पक्को वाइदो भली सी असां को बुझे जमा त एकड़ो यारी जो मुनकर तो यारी रोकी दो एकड़े चेस ते भी तो उस्मानी बादशाह जी यारी न तो करे मुनकर फासने जरूर हेगड़े नहीं बिना जो गो बण हो जे पाण में यो जो उन ते कोई न चढ़ी समय करे सा चढ़ी हो हाली चढ़ दो चोटी ते पर चढ़ी लहा किया ये कलेक्टर को लेनेस डाउन पुल ते चढ़ी हो मसे करे लाथो सड़े छो चढ़ियो चे माइट शादी न था करे अखबार में आयो हाणे हिन जो हेठ तो किया लहे इते चई ते पक हज़रत उस्मानी यारी न कमा वा लगी अल्लाह वाला त थींदा आहिनि उन्हनि खे तुंहिंजी असांजी यारी जी का ज़रूरत आहे जा ते यारी करे तूं नहीं सवाब ॾींदो आहे त हो वरी एॾी दुआ ॾींदा थी जो बेड़ा ई पाए हाणे तो उस्मानी बादशाह ख़ैर जो लथुसि त ढंढर यारी चौथा अध ते आयो वरी चई त हेठ ॾिठई हल वञा वॾो मुल्क पियो आहे वरी चई त उस्मानी बादशाह हेठ पहुतुसि त गापो फेराए अटक नहीं गापो वरी लहंदो आयो जना सफ़ा वेझड़ो पहुतो जेकर अञा वॾो पंधा जे टपो ॾींदो त टंग भरी पवंदी हिन वांगुरु वेहणो पए रोड ते त वरी आस्ते आस्ते चई मां कुकड़ू ॾींदो सफ़ा जन हेठां टपो ॾेई चई अॻिते जेको चढ़ंदो सो ॾींदो सो तव्हां बि न कजो त हितां वरी ॿिए वारे जन जलसे चासूं त वलते नाल हा करे सची हा नमाज़ पढ़ंदो सोना नफिल जो एॾो अचुरा त नमाज़ जो छा हज़रत बिलाल सगोरे जी ॻाल्हि पई कई मां महबूबन जे विसाल खां पोइ मदीनो शरीफ़ छॾियूं हलियो पिटाई साईं जो फरमाए उहे मड़ियूं थियूं मारी कीअं पई तायो पिटाई साईं ओ जेके जिया के जियारीन से सजण अखी नथो ॾिसां
शाम में रहंदो ॾींहुं राति रोईंदो 5-6 महीना गुज़रिया फिरी ज़ियारत करायस ख़्वाब में ॾिसे त मदीने जो साईं आयो सुभान अल्लाह महबूबन फरमायो मांखे ख़्वाब में ॾिसे त ख़्वाब न समझजाए सच्ची ज़ियारत मुंहिंजी अथई सुभान अल्लाह करीम ने फरमायो बिलाल मारे छो नथो अचे अचु न मुंहिंजे मदीने अचु अचु अख खुली सुबह थी सवेर निकतो मुझे आका मांखे फरमायो आ मां मदीने शरीफ वेंदुसि हाणे तहां खां मां पुछां थो मांखे दस्यो महबूब जे रोज़े ते वञे पियो या मस्जिद ते पियो वञे सुभान अल्लाह रोज़े ते पंध कंदो कंदो उते पहुतो त आयो बि सिधो मज़ार मुबारक ते रोज़ो त न ठहियो उते रोए पियो साईं हाणे मांखे घुरायो थी त मुंहिंजो हियां फाटाईंदो मूंखे ज़ियारत बि कीअं कराए मजा सोना छा जो शिरक शिरक हो जा त मदीने जा साईं के फरमाया त बिलाल तू हेॾे आ हिते तो कोई ज़ियारत कराई दसे बिलाल छो न तो अचे अल्लाह वारनि जे मज़ार ते वञण शिरक न आहे ये पाण ज़िट था हड़न पोइ ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़े बादशाह जे शहर में खूह हूंदा हुआ तॾहिं पाणी जा पोइ खूह में किरी पियो गिदड़ या लाइ बकरी ॿियो को दौर किरियो जानवर किरियो हाणे सुबुह जो माण्हू ॾिसनि था गिदड़ा वज़ीर जो हथूं वठींदो नंढड़ो आयो तकड़ में उन चयो त हे गिदड़ आहे ॿिया पिया चवनि ॿियो जानवर आहे माण्हू चयो वज़ीर साहिब इहो गिदड़ न आहे गिदड़ आहे हाणे चई जो वेठो गिदड़ आहे वज़ीर खे छा कनि ॾाढे लटके 10 मथां नेठि बादशाह आयो बादशाह में ॾिसी चयो त वज़ीर हिन गिदड़ न आहे चई साईं थोरो अर्ज़ु खुलासो ॻाल्हाईंदासीं पासे ते वठी बादशाह खे थो चए साईं मूंखे ख़बर आहे हाणे मां ॾिठो आहे त गिदड़ न आहे चई जो वेठो आहियां तूं मूंखे न चइजांइ मूंखे हिन जी ॻाल्हि तूं न चइजांइ मूंखे हाणे चई जो वेठा आहिनि वीचारा छा कनि छा जो शिरक अलाह वारनि जे मज़ारनि ते वञे त जेके आहिनि रंग लॻी था वञनि महिरबानियूं थी थियूं वञनि उन्हनि जे लाइ हीअं यारियूं करे त बि रंग लॻी था वञनि सुभान अल्लाह अॼु यारहीं शरीफ़ अल्लाह साईं अकबर वारनि जी क़बूल कंदो लाया सजाया